दोस्तों पंहिंजा ड्रामे जी ज़बरदस्त धमाकेदार बेहतरीन अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे भली कार चवंदासीं शाहिद खुसो व्लॉग यूट्यूब चैनल में। जी हाँ दोस्तों, पंहिंजा ड्रामे जी हिकु ज़बरदस्त अपडेट आई है जका मां तव्हां सां शेयर कंदुसि। हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे त असांजे हिन यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। दरअसल दोस्तों, पंजाबी ड्रामे में हाणे तव्हांखे कासिम ऐं जाबर ॿिन्ही भाउरनि जी वेड़ नज़र ईंदी, हिक ॿिए जे ख़िलाफ़ु नज़र ईंदा। हुन जेको आहे सांवल जे लाइ बि को सुठी ख़ुशख़बरी न आहे। चाकर ख़ान त उन खे पुठी ॾेई बीठो आहे, पर जॾहिं हाणे सांवल इहो चाकर सांवल जी शिकायत कंदो जाबिर, पोइ अञा मसइलो पैदा थींदो। जॾहिं वरी हैदर जी माउ नौकराणी थी हुनजे घर में कमु कंदी त हसीना बेगम इन खे बदनाम कंदी। सोरठ खे चवंदी ही पंहिंजी इन जी चाची सां ॿधलु आहे, हैदर सां ॿधलु आहे, सोरठ इहे इन जा नियापा आणींदी आहे। अहिड़े हिसाब सां चाकर ख़ान जे लाइ हाणे कुझु मुसीबतूं शुरू थी चुकियूं आहिनि। दोस्तों, ड्रामो त बहितरीन मोड़ ते पहुतल आहे। बहरहाल मां ॿुधाईंदो हलां त हाणे ज़बरदस्त सीन अचण वारा आहिनि, छो त ड्रामे में हाणे वफ़ादार खे शक जॾहिं थींदो त पोइ ईअं ई थींदो। वीडियो पुॻो पुॼाणी त अगरि अपडेट सुठी लॻे त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल शाहिद खुसो व्लॉग खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। अल्लाह हाफ़िज़।